नाज़रीन, मीरपुर ख़ास शहर समेत मुख़्तलिफ़ इलाइक़नि में गुज़िरियल 24 कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था मेहरान टीवी जे रिपोर्टर तालिब शहर खां। जी तालिब, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त मीरपुर ख़ास में गुज़िरियल 3 ॾींहंनि खां जेको आहे मुसलसिल बरसात जो वस्कर जारी आहे। किथे हल्की त किथे तेज़ बरसात जो वस्कर जारी आहे। ऐं कचनि घरनि खे ऐं झूपड़ियुनि खे वधि खां वधि नुक़सानु पहुतो आहे, जितां माण्हू लॾ पलाण करे ॿाराड़ी जे इलाइक़नि मां मथां ई हंधनि ते मुंतक़िल थी रहिया आहिनि, जॾहिं त इंतज़ामिया तरफ़ां संदनि कोई बि क़िस्म जो तावन न पियो कयो वञे। जॾहिं त मीरपुर ख़ास शहर जा 8 इलाइक़ा पोस्ट ऑफिस जो बलजा शॉपिंग सेंटर खिसकपुरा गरीबाबाद हीराबाद महाजर कॉलोनी ऐं ॿिया जेको रस्ता आहिनि ऐं रिहाइशी इलाइक़ा आहिनि उहे पाणीअ सां भरियल आहिनि ऐं इंतज़ामिया जेको आहे पाणी निकाल करण में मुसलसिल नाकाम बणियल आहे। जी तालिब, जी महिरबानी।